बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणई पसे पाण खे, पाणई महबूब, पाणई खलके खूब, पाणई तालिब तंजो, पाणई जल जलालहू, पाणई जान जमाल, पाणई सूरत प्रिय जी, पाणई हुस्न कमाल, पाणई पीर मुरीद थिए, पाणई पाण ख़याल, सब सबोई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान ऐं साण खणी मौजूदु आहियां। सुबुह मेहरान प्रोग्राम में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी, हैव अ गुड मॉर्निंग। ऐं अॼु जुमे जो ॾींहुं बि आहे, त जुमे जे ॾींहं जो अवां सभिनीनि खे मां खोड़ सारी मुबारकूं ॾींदमि। दुरूद पाक असांजे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते, जेको ॿिन्ही जहाननि जो सरदार आहे ऐं बेशक जिन जे सदके में हीअ दुनिया क़ाइमु थी। अॼु जुमे जो ॾींहुं आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असांजो जेको पैटर्न आहे उन हिसाब सां ई असां जेको आहे सो हलंदा आहियूं ऐं जुमे जे ॾींहं ते असां जुमे जे हवाले सां ई प्रोग्राम कंडक्ट कंदा आहियूं ऐं कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाए असां अव्हां जे अॻियां पेश करे सघूं। अॼु जॾहिं जुमे जो प्रोग्राम मां शुरू कयो पिए त मुंहिंजे ज़हन में हुयो त अॼु कहिड़े टॉपिक ते ॻाल्हायां, त मूंखे सदको जेको आहे न उन ते ॻाल्हाइणु ॾाढो सुठो लॻो। सदको चवंदा आहिनि त हज़ारे इंसान जो जेके परेशानियूं आहिनि उहे कीअं दूरि थियनि थियूं, इंसान खे ख़बर न पवंदी आहे। तव्हां जेसीं ताईं सदको ॾींदा रहंदा आहियो, उनजे लाइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो पिणु फ़रमान बारी ताला आहे त सदको इंसान जी हर बला खे त दूरि करे थो, पर ॾींहुं क़यामत बि जेसीं ताईं इंसान जेको आहे सो उन जजमेंट जे प्रोसेस मां नथो गुज़रे, त उहो जेको सदको दुनिया में ॾींदो रहे थो, उनखे प्रोटेक्ट कंदो रहे थो आख़िर ताईं बि। त असां हूअं बि काफ़ी सारियूं शयूं जेको आहे न ख़रीदारी जॾहिं करे रहिया हूंदा आहियूं या आम रूटीन में बि शयूं जॾहिं परचेस करे रहिया हूंदा आहियूं, ख़रीद करे रहिया हूंदा आहियूं, तव्हां मॉल्स ते वञो था, शॉप्स ते वञो था, केतिरियूं ई शयूं जॾहिं वठिजनि थियूं त किथे न किथे पाण टिप बि ॾेई छॾींदा आहियूं, किथे मानी खाइण वेंदा आहियूं त ॿ पैसा वधीक ॾेई छॾींदा आहियूं। उन ई सभु शयूं ठीकु आहे, हुन ई जॻह ते असां जॾहिं पंहिंजे बारे में थोरो सोचूं था त ॾाढो सुठो रहंदो आहे त असां जेको आहे न पंहिंजे लाइ सदको कढूं या घर भातियुनि जे लाइ कढूं। घर में जेके अमड़ियूं मौजूदु आहिनि उहे हमेशह जेको आहे न उहा उन्हनि जी मूंखे लॻे थो टॉप प्रायोरिटी या उन्हनि जी ज़िमेदारी हूंदी आहे त पंहिंजे औलाद जे लाइ हू सदको ज़रूरु कढंदियूं आहिनि, जेको हिकिड़ो सुठो सौण पिणु मञियो वेंदो आहे। नाज़रीन, प्रोग्राम में साथ बि मौजूदु आहे, स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 च आहे, वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो तव्हां हिसो बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। अॼुकल्ह जो जेको दौरु आहे जंहिंमें पाण पंहिंजी हुन रूटीन खे ॾिसंदा आहियूं त मॉर्निंग टाइम खां वठी ॾींहुं कीअं ख़तमु थी वेंदो आहे ख़बर न पवंदी आहे। या ईअं खणी चवां त नंढनि शहरनि में ॾींहुं थोरो वॾो हुजे थो, पर वॾनि शहरनि में ॾींहुं तमामु जल्दी गुज़री वेंदो आहे। सुबुह खां राति कीअं थी वेंदी आहे ख़बर न पवंदी आहे। तव्हां किथे रोड ते थोरो जेको आहे ट्रैफ़िक में बि फासी जॾहिं वेंदा आहियो त यकीनन उहो जेको आहे न उहो टाइम एॾो जल्दी असांखे ख़बर न पवंदी आहे। उन टाइम ते घणो लॻी रहियो हूंदो आहे त टाइम गुज़रे नथो, पर घर वेंदे वेंदे ख़बर पवंदी आहे पूरो ॾींहुं ई ख़तमु थी वियो आहे। सो हिन बिज़ी स्केड्यूल में खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन ते असांजो ध्यानु कोन हूंदो आहे, जिन में असांजी मेंटल हेल्थ बि अची वञे थी ऐं जंहिंमें फिज़िकल हेल्थ बि अची वञे थी। ऐं पोयां जेके असांजा प्रोग्राम्स गुज़रिया आहिनि इन्हनि तमामु टॉपिक्स ते असां ॻाल्हायो आहे। ऐं मेंटल हेल्थ मूंखे लॻंदो आहे त मेहरान टेलीविज़न जो तालीम जे हवाले सां त कमु आहे ई आहे, पर मेंटल हेल्थ ऐं फिज़िकल हेल्थ जे हवाले सां बि हिकिड़ो सुठो कमु थी रहियो हूंदो आहे। डिफरेंट प्रोग्राम्स एज़ एन अवेयरनेस सेशन्स ऐं प्रोग्राम्स असां चऊं था अवां ताईं असां ॼाण भरिया प्रोग्राम्स पहुचाइण जी भरपूर कोशिशि करे रहिया हूंदा आहियूं। हीअ जेका मौसम आहे, तब्दील मौसम आहे, सियारे जी मुंदि आहे, यकीनन ई ॾींहं सुठा बि हुजनि था, वणंदड़ बि हुजनि था। जॾहिं अव्हां घर खां ॿाहिरि निकिरो था त परे परे ताईं अव्हांखे धुंधु कोहीड़ो जंहिंखे चयो वेंदो आहे, माक यकीनन अव्हांखे उन माक जे करे धुंधु ऐं कोहीड़ो ॾिसण में ईंदो हूंदो। रोड एक्सीडेंट्स हिन मौसम में तमामु घणा थींदा आहिनि ऐं आए ॾींहुं तव्हांखे न्यूज़ यकीनन ॿुधंदा हूंदव ऐं पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट्स ते बि तव्हांजा कुझु पेजिस ज़रूरु फॉलो थियल हूंदा त अव्हांखे ख़बर पवंदी हूंदी त
किथे कोई एक्सीडेंट थी वियो, किथे नंढी गाॾी जो कंहिं वॾी गाॾी सां टकराव थी वियो, नुक़सान तमामु घणा पाण सभिनीनि जे साम्हूं उन स्क्रीन ते ॾेखारिया वेंदा आहिनि। सो असां वटि हूअं बि जॾहिं रोड मैनेजमेंट जी ॻाल्हि कंदा आहियूं त उते घणियूं कमियूं कोताहियूं त यकीनन आहिनि। प्रॉपर ट्रेनिंग्स बि कोन हूंदियूं आहिनि ऐं ड्राइवर्स खे प्रॉपर लाइसेंस बि कोन हूंदा आहिनि। उनजे बावजूद बि असां वटि जेको आहे सो सुठा ड्राइवर्स यकीनन मौजूदु आहिनि, पर उहो ई टाइम जो हिकिड़ो प्रॉपर जेको स्केड्यूल आहे उहो उन्हनि वटि न हूंदो आहे। सॼो ॾींहुं ड्राइव करणु, किथां कंहिं ॻोठ मां निकिरणु, कशमोर मां निकिरणु, कंदकोट मां निकिरणु, सखर मां निकिरणु, लाड़काणे मां निकिरणु, वरी कराची ताईं वञणु, वरी जेको आहे सो वापसि अचणु, लोकल ट्रांसपोर्ट तव्हां पाण ॾिसंदा आहियो उन्हनि जी जेका सूरत हाल हूंदी आहे उहा ॾाढी ख़राबु हूंदी आहे। ऐं कुझु ट्रांसपोर्ट त यकीनन असांखे सुठियूं बि मिली रहियूं हूंदियूं आहिनि। उते वरी थोरो डिफरेंस ईंदो आहे, तव्हां जेको उहो किरायो ॾेई रहिया हूंदा आहियो, हल्की जेका माना ट्रांसपोर्ट हूंदी हुनजो थोरो घटि हूंदो, जेका सुठी हूंदी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजो वरी हुन हिसाब सां थोरो वधीक तव्हां जेको आहे सो किरायो ॾेई रहिया हूंदा आहियो। ठीकु आहे, ड्राइवर्स त पंहिंजे हिसाब सां ड्राइविंग करे रहिया हूंदा आहिनि, पर हिकिड़ो फ़र्ज़ु पैसेंजर्स जो बि हूंदो आहे जेके पोयां गाॾीअ में वेठल हूंदा आहिनि। जॾहिं तव्हां ॾिसो था त रफली ड्राइवर गाॾी हलाइणु शुरू करे थो त तव्हांखे हुनखे चवणु घुरिजे, छो त उहो मामिलो हिकु माण्हूअ जो न हूंदो आहे जेको उहो ड्राइविंग सीट ते वेठो हूंदो आहे, पर हुनजे पोयां जेके 20-25 या 10-15 पैसेंजर्स मौजूदु आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी जो बि इहो जेको आहे न हिकिड़ो सुवालु हूंदो आहे, हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क हूंदो आहे। त कॾहिं कॾहिं तव्हां पोयां वेही बि हुन ड्राइवर खे स्टैंड बाय करे सघो था, उनखे जेको आहे सो होश ॾियारे सघो था त तव्हां रोड ते मौजूदु आहियो ऐं तव्हांखे जेको आहे प्रॉपर ड्राइविंग करणु घुरिजे। कुझु शयूं पंहिंजे हथ में हूंदियूं आहिनि, पंहिंजे इख़्तियार में हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि सभिनीनि शयुनि ते जेको आहे न थोरी नज़र हुजणु घुरिजे। हिन मौसम में ख़ासि तौर ते जॾहिं तव्हां घर खां निकिरो था त थोरो टाइमली निकिरणु घुरिजे या टाइम खां थोरो अॻु में निकिरणु घुरिजे, त जीअं असां जल्दीअ जे उन चकर में तेज़ ड्राइव न करियूं ऐं पंहिंजे हुन वर्क प्लेस ते जिथे बि तव्हांखे पहुचणो आहे उते जेकर 10-15 मिंट माण्हू अॻु में पहुची वियो त को वॾो मसइलो न आहे। ऐं चवंदा आहिनि न त देरि सां न पहुचण खां बहितर आहे, ऐं देरि थी वञे थी त पोइ वरी बि काम ऐं कूल थी करे तव्हां ड्राइविंग कयो। रोड ते जल्दी जेका हूंदी आहे उहा यकीनन उते पोइ ज़िंदगियुनि जो सुवालु पैदा थींदो आहे, त इन्हनि मामलनि में थोरो जेको आहे सो केयर करण जी ज़रूरत हूंदी आहे। अॼु मोस्ट प्रोबेबली स्कूल्स जो जेको आहे उहो लास्ट डे आहे, मोकल थियणु वञे पई सियारे जी, ऐं सियारे जूं जेके मोकलूं आहिनि उहे यकीनन तव्हां पंहिंजे घरनि में, पंहिंजनि फैमिलीज़ में, पंहिंजनि रिलेटिव्स में सुठे तरीक़े सां इहे गुज़ारींदो। कुझु स्कूल्स जा एग्ज़ाम्स हली रहिया आहिनि, कुझु गवर्नमेंट स्कूल्स जा पिणु एग्ज़ाम्स हली रहिया आहिनि ऐं यूनिवर्सिटीज़ जा बि एग्ज़ाम्स हली रहिया आहिनि। हीअ उहा सीज़न हूंदी आहे जंहिंमें पाण जेको आहे सो चवंदा आहिनि न त डिसेंबर उहो अलविदा करण जो बि हिकिड़ो मौसम चवरायो वेंदो आहे, जिन ते शाइरनि त घणो कुझु लिखियो आहे ऐं हुननि पंहिंजी शाइरीअ में तमामु शयुनि खे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में समोयो बि आहे। ही जेका डिसेंबर जा मिड वारा डेज़ पाण चई सघूं था या एंडिंग जेके डेज़ हूंदा आहिनि, त इन्हनि में जेको आहे सो हिकिड़ो प्रॉपर असांखे पंहिंजो स्केड्यूल जेकॾहिं असां ॾिसूं था तालीम जे हवाले सां, स्टडी जे हवाले सां, त कुझु गैप बि मिलंदो आहे स्टूडेंट्स खे। ऐं गैप डज़ नॉट मीन त उहो किताबनि खे बाय बाय करिणो आहे। तव्हांखे उहो जेको सुठो टाइम मिलंदो आहे हुनमें डिफरेंट तव्हांजी एक्टिविटीज़ या तव्हां कोई सुठो कंहिं कोचिंग सेंटर में वञो था, सुठा जेकॾहिं तव्हां कोर्सिस करियो था IT सां रिलेटेड, AI सां रिलेटेड या डिफरेंट फील्ड सां रिलेटेड, त उहे सभु शयूं बि कमु अची रहियूं हूंदियूं आहिनि। हिकु सर्टिफिकेट सिर्फ़ु उहो कोन हूंदो आहे जेको तव्हांखे आख़िर में ॾिनो वेंदो आहे 3 महीननि खां पोइ या 4 महीननि खां पोइ। हुन सर्टिफिकेट जी वर्थ हूंदी आहे ऐं वर्थ हूंदी आहे उन इंसान जी जेको को बि टेक्निकल एजुकेशन जी तरफ़ वञे थो, को बि कोर्स वर्क जेकॾहिं हुन में पंहिंजो टाइम ॾिए थो हिकिड़ो मख़सूस, उन खां पोइ तव्हां कुझु शयूं सिखी वेंदा आहियो ऐं पोइ तव्हां कीअं यूटिलाइज़ कयो था इहो वरी यकीनन उन्हनि स्टूडेंट्स ते पाण आहे। काफ़ी सारा अहिड़ा कोर्सिस आहिनि जेके फ्री ऑफ कॉस्ट बि कराया वेंदा आहिनि। मां सिर्फ़ु इंटरनेट जी ॻाल्हि न पई कयां, कोर्स अहिड़ा ते त असांखे हज़ारनि जी तादाद में कोर्स मिली वेंदा आहिनि जेके तव्हां घर वेठे फ्रीलांसिंग सिखणु चाहियो, प्रोग्रामिंग सिखणु चाहियो, C++, जावा,
इन तरह जा जेके IT सां रिलेटेड प्रोग्राम्स आहिनि या हींअर आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, तव्हां प्रोग्रामिंग कीअं करियो था या प्रॉम्प्ट कीअं तव्हां तयारु कयो था, AI खे कीअं तव्हां जेको आहे सो गाइड कयो था, छो त AI कुल काइनात न आहे। तव्हां बेशक उन खां घणियूं शयूं पुछी सघो था, सिखी सघो था घर वेठे। अव्हांखे जेकॾहिं इंग्लिश सिखणी आहे त तव्हां खां AI बि पुछी रहियो हूंदो त तव्हांखे बेसिक सिखणी आहे या तव्हां शुरूअ में कुझु सिखियलु आहियो त पोइ तव्हांखे थोरी एडवांस सेखारींदो। पर वरी बि मां इहो चवंदसि त AI अॼु अञा ताईं कुल काइनात कोन बणिजो आहे। उनखे हिकिड़े इंसान जी ज़रूरत पवे थी, उनखे कमांड ॾियण वारो पोयां इंसान ई मौजूदु आहे, उन्हनि मशीन्स खे ठाहिण वारो, उन्हनि प्रोग्राम्स खे ठाहिण वारो इंसान ई आहे। तव्हां जॾहिं AI जो इस्तेमालु कंदा आहियो ऐं कंहिं बि टॉपिक सां रिलेटेड, कंहिं बि सब्जेक्ट सां रिलेटेड जॾहिं तव्हां उनखां ॼाण वठंदा आहियो, जेका ॼाण उहो अव्हांखे फ़राहम करे रहियो हूंदो आहे, उहा इंटरनेट ते किथे न किथे उहा शइ मौजूदु आहे। उनखे कीअं कलेक्ट, उन जे अंदरि जेका प्रोग्रामिंग आहे उन्हनि सभिनीनि शयुनि खे उहा कलेक्ट करे थी, समराइज़ करे थी, या तव्हां उनखां जेको आहे सो डिटेल में पुछो था त पोइ उहो तव्हांखे सुठे तरीक़े सां एक्सप्लेन करे थी। पर असां वटि मिसइंफॉर्मेशन बि आहे, डिसइंफॉर्मेशन बि आहे। जेका शइ तव्हां उन खां पुछो था, ज़रूरी न आहे त हर शइ तव्हांखे A to Z हू करेक्ट ॿुधाए। त उन में बि ॾिसो इंसान जे अकुल जी ॻाल्हि अचे थी, उनजे ज़हन जी ॻाल्हि अचे थी, उनजी एजुकेशन जी ॻाल्हि अचे थी, त उहो कीअं उन्हनि सभिनीनि शयुनि खे ॾिसे थो। ऐं सहूलियत हर हंधि मौजूदु आहे। तव्हां वटि जेकॾहिं मोबाइल फ़ोन आहे, तव्हां एंड्रॉइड फ़ोन इहो यूज़ कयो था, त तव्हांखे वरी बि जेको आहे न एजुकेटेड उते बि हुजणु ज़रूरी आहे। बिल्कुलु अणॼाण माण्हू मैप कोन हलाए सघंदो। उनखे जेकॾहिं केॾांहुं वञिणो हूंदो ॿिए शहर में, त हू उन आसानीअ सां जीअं हिकु नौजवान हलाए थो, जीअं पाण हलायूं था, उहो न हलाए सघंदो। त एजुकेशन ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर जाइ ते अहमियत रखे थी। इंसान जॾहिं स्ट्रगल करे थो, पढ़े थो, महिनत करे थो, तव्हां कंहिं बि फील्ड सां तव्हांजी वाबस्तगी हुजे, पर वरी ही तमामु शयूं तव्हांखे जेको आहे इन्हनि जी ॼाण हुजे थी। पाण सभु इन्हनि सभिनीनि शयुनि खे इस्तेमालु कयूं था। उहो गूगल हुजे, गूगल मैप हुजे, AI हुजे, डिफरेंट एप्लीकेशन्स हुजनि, ऐं मेटा हर शइ खे जेको आहे न कनेक्ट करे छॾियो आहे। उहो तव्हांजो इंस्टाग्राम, तव्हांजो फेसबुक, या जेके बि तव्हां उनखे तव्हां जेकॾहिं स्नैप सां कनेक्ट कयो था, त किथे न किथे ही जेको आहे न तव्हांजी सॼी इंफॉर्मेशन बि कलेक्ट थिए पई। ऐं तव्हां जेको बि सर्च कंदव, तव्हांखे पंहिंजे हर प्लेटफॉर्म ते उन सां रिलेटेड शयूं मिली रहियूं हूंदियूं आहिनि, वीडियोज़ मिली रहियूं हूंदियूं आहिनि। त सम्झ जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो कोई प्रोग्राम आहे जेको तमामु शयुनि खे नोट करे थो, तमामु शयुनि खे ऑब्ज़र्व करे थो, ॾिसे थो, ऐं पोइ वरी उन हिसाब सां ई तव्हांखे सभु शयूं तव्हांजी उन नंढी स्क्रीन ते अव्हांखे मिली रहियूं हूंदियूं आहिनि। सुठी ॻाल्हि इहा आहे त असां वटि हिन टाइम में तमामु घणो मवाद मौजूदु आहे। असां वटि हिन मोबाइल फ़ोन जे थ्रू हर शइ आसानी सां असांखे मुहैया थी वञे थी। न त मां त कॾहिं कॾहिं सोचंदी आहियां त जेकॾहिं 30-35 साल 40 साल असां जेको आहे सो उन टाइम में स्टूडेंट हुजऊं हा, त शायदि असांखे घणियूं शयूं न मिलनि हा। लाइक असांखे AI कोन हुजे हा, शायदि लैपटॉप असां वटि न हुजे हा, ऐं असां तकड़ी जल्दी सां इंफॉर्मेशन असां कंहिं बि शइ ते ॼाण हासिलु करणु चाहियूं हा, त उहे असांखे शयूं उन अंदाज़ में न मिलनि हा। पोइ लाइब्रेरीज़ जो रुख करणु ऐं किताब ॻोल्हणु, उन सब्जेक्ट सां जेको आहे सो उन्हनि किताबनि खे कलेक्ट करणु, उन सब्जेक्ट जे हवाले सां उन्हनि तमामु टॉपिक्स खे ॻोल्हणु, त उन में घणी स्ट्रगल ज़रूरु हुई। ऐं उन्हनि माण्हुनि खे जेके उन टाइम में माना 40 साल 50 साल पोयां वारा जेके हुन स्टूडेंट लाइफ में हुया, उन्हनि असांखां घणी महिनत कई। छो त उहा ई ॻाल्हि त उन्हनि वटि जेको आहे न मवाद घणे तादाद में मौजूदु न हुयो, ऐं हर लिहाज़ खां उन्हनि खे जेको आहे न हिकु हिकु स्टेप जॾहिं हू अॻियां वधनि पिया, त तमामु घणी उन्हनि खे स्ट्रगल खे फेस करिणो पवे थो। पर उन ई जेको आहे सो असां कंपैरिज़न में पंहिंजो पाण खे ॾिसूं था त असांखे हर शइ मुहैया थियल आहे। हाणे असां नौजवाननि ते आहे त असां छा कयूं था ऐं कहिड़े अंदाज़ में अॻियां वधण जूं कोशिशूं जारी रखूं था। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदसि ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 आहे, वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ
सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिल कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो। तव्हां बि हिसो बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। तव्हां ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं सुबुह महिराण प्रोग्राम सां भरपूर ताउन मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। सो कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। फ़ोन कॉल ते मुफ़्ती अतीक रहमान लाखो साहब असां सां गॾु कनेक्टेड आहिनि, उन्हनि खे मां भलीकार चवां थी। हेलो अस्सलाम वालेकुम मुफ़्ती साहब। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम आहिनि ऐं ठीकु आहियां बिल्कुलु। तव्हां बि उमेदु कयां त ठीकु हूंदा, सभु ॿुधंदड़ ॾिसंदड़ बि ठीकु हूंदा माशाल्लाह जी अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। अव्हांजूं दुआऊं। मुफ़्ती साहब अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जे ॾींहं जो अव्हांखे पहिरियों त मां खोड़ सारी मुबारकूं ॾींदमि। चयो वेंदो आहे नंढपण खां ॿुधंदा अचूं पिया त जुमे जो ॾींहुं ईद जीअं हूंदो आहे ऐं यकीनन तयारियूं बि पूरे माना हफ़्ते में ॾिसंदा आहियूं न त जुमे जूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि, हर घर में थोरो मुख़्तलिफ़ समां हूंदो आहे। जुमे जो ॾींहुं मुफ़्ती साहब अव्हां जे लाइ कीअं हुजे थो या जुमे जे ॾींहं जूं छा ख़ुसूसियतूं हुजनि थियूं, कीअं बयानु कंदव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक वसल्लिम अलैहि। जुमे जो भलारो ॾिहाड़ो जंहिंखे सैयदुल अय्याम कोठियो वियो आहे, यानी के ॾींहंनि जो सरदार। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको सरदार हूंदो आहे त उनजो मान मर्तबो ऐं शान वॾो हूंदो आहे। ऐं ही ख़ासि तौर ते जेका जुमे जी नमाज़ थींदी आहे ऐं उनजे लाइ तमामु मुस्लमान एतमाम कंदा आहिनि। ऐं इन खां अलावा अहादीस मुबारक में बि हिन ॾिहाड़े जी वॾी फज़ीलत आई आहे। असल में फज़ीलत जी इहा वजह आहे त क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में जुमे जे बारे में आयो आहे त जॾहिं जुमे जो ॾिहाड़ो अचे त तव्हीं जेका आहे पंहिंजी बेओ शिरा, पंहिंजी ख़रीदो फ़रोख़्त, कारोबार वग़ैरह खे रोके वठो ऐं अल्लाह ॾांहुं दौड़ो, नमाज़ ॾांहुं वञो। पोइ इन मां मालूम थिए थो त असांखे हिन ॾिहाड़े में केतिरो एहतमाम करणु घुरिजे ऐं पंहिंजे पाण खे अल्लाह जे ज़िक्र जी तरफ़ ऐं ख़ैर जी तरफ़, भलारनि कमनि जी तरफ़ पंहिंजे पाण खे तयारु करणु घुरिजे। छो त सभ खां पहिरियां त इंसान खे पंहिंजे ज़हन जे अंदरि इहा शइ आणणी आहे त मूंखे हीउ कमु करिणो आहे ऐं मूंखे हेॾां वञिणो आहे। जेसि ताईं इंसान पंहिंजे ज़हन खे मुतमइन न कंदो ऐं पंहिंजो लाड़ो उन तरफ़ न कंदो, ओसि ताईं उन खां आमाल कोन थींदा, उनजे हथनि खां, उनजी ज़बान खां या उहे कम कोन थींदा। त इस्लाम हिन ॾिहाड़े खे इहतिमाम सां मल्हाइण जो हुकुम ॾिनो आहे। ज़रूरु भई तव्हां पंहिंजूं कारोबार वग़ैरह ख़रीदो फ़रोख़्त खे छॾे ॾियो जॾहिं जुमे जी आज़ाद अचे थी त असांजा मुस्लमान भाइर ईअं ई कंदा आहिनि। इन जो मतिलबु आहे त यकसुई सां ऐं यकसुई सां अल्लाह जी तरफ़ पंहिंजे पाण खे हवाले करणु ऐं अल्लाह ॾांहुं ऐं ज़िक्र ॾांहुं ऐं नमाज़ ॾांहुं। ऐं वरी हुकुम इहो बि आहे त जॾहिं नमाज़ पूरी थी वञे त तव्हां मुंतशिर थी वञो, यानी के पंहिंजे कमनि कारनि में लॻी वञो, पंहिंजा कमकार कयो। इन मां हिकिड़ी इस्लाम जी इहा तालीम असांखे मिले थी त हर शइ जो एहतमाम करिणो आहे ऐं जिते तव्हांखे जुमे जी नमाज़ पढ़णी आहे ऐं जुमे जी नमाज़ में खां पहिरियां यानी जॾहिं आज़ान थिए थी त तव्हांखे पंहिंजा कमकार छॾे ॾियणा आहिनि। त जॾहिं तव्हां नमाज़ पढ़ी वठो ऐं जेको अल्लाह जो हक़ आहे उहो अदा करे वठो त उन खां पोइ हिन ज़मीन जे अंदरि फैलिजी वञो, पंहिंजो माश तलाश कयो
पंहिंजो जेको आहे कारोबार वग़ैरह कयो ऐं जेके पंहिंजा ज़िंदगी जा कम उहे कयो। बिल्कुलु बिल्कुलु मुफ़्ती साहब, असां वटि न पंहिंजे मज़हब में इलाही ख़ूबसूरत मज़हब आहे। जेकॾहिं सम्झो वञे त किथे बि इंसान खे घणी पाबंदी कोन आहे। तव्हीं गॾु थियो ऐं अलाह जे अहकामनि मुताबिक़ तव्हां जेको आहे सो रब जी इबादत में लॻी वञो ऐं उन खां पोइ ज़मीन ते पखिड़िजी वञो, पोइ पंहिंजनि कमनि कारनि में लॻी वञो, पोइ पंहिंजे रिज़्क सां लॻी वञो। इलाही ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। ऐं असांखे पंहिंजा फिज़िशियन्स ॿुधाए रहिया हूंदा आहिनि, डॉक्टर्स ॿुधाए रहिया हूंदा आहिनि त तव्हां हिकु जॻह ते वेही कंटिन्यूअसली जेको कमु कयो था न, उहो बि तव्हांजी बीमारीअ जो कारण बणिजे थो। या जी हा, जॾहिं तव्हां थेरेपिस्ट ॾे वञो था, उहो तव्हांखे सजेस्ट करे रहियो हूंदो आहे त बाबा ॿियो कुझु न, भला निमाज़ ई पढ़ी वठंदा कयो त तव्हांजी थोरी एक्टिविटी चेंज थींदी, त उहो फिज़िकली बि मेंटली बि हर लिहाज़ खां तव्हांजी जेके इबादतूं आहिनि अव्हांखे फिट रखनि थियूं, अव्हांखे सेहतमंद रखनि थियूं। इन खां वधीक ख़ूबसूरत छा ई ॻाल्हि हूंदी। अच्छा जी जी प्लीज़, तव्हां कुझु चवणु चाहियो पिए? हा, मुंहिंजो चवणु चाहियो पिए त असीं जेकॾहिं इस्लाम खे डीपली पढ़ंदासीं न, इस्लाम जी तालीमात खे ऐं इस्लाम जेके असांखे उसूल ऐं अहकाम ॾिना आहिनि त उन में इंसान जी भलाई आहे ऐं हिकु इल्हामी जेको तरीक़ेकार आहे जंहिं हिसाब सां बाने खे गुज़ारणु घुरिजे ज़िंदगी, उहो सॼो हुन में मिली थो वञे। तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त हर शइ आहे, पर थोरो हुनखे सोचण जी ज़रूरत आहे, पंहिंजे पाण खे उन तरफ़ माइल करण जी ज़रूरत हूंदी आहे। यकीनन जंहिं ॾींहुं असांखे कमकार कोन हूंदो आहे न, उन ॾींहुं निंड कोन ईंदी आहे। ऐं जंहिं ॾींहुं कम हूंदा आहिनि, तव्हां घणो बिज़ी हुजो था, मसरूफ़ हुजो था, उन ॾींहुं थकिजी तव्हां सुम्ही रहंदा आहियो। त माना असांखे इहे ॻाल्हियूं बि ॿुधाए रहियूं हूंदियूं आहिनि त तव्हांखे विच विच में जेको पंहिंजो गैप मिली रहियो हूंदो आहे त उहो तव्हांजी इबादत जो टाइम हूंदो आहे ऐं अव्हां उन में पंहिंजो वक़्तु घारींदा आहियो, त यकीनन सुकून पोइ इंसान जी ज़ात खे मिले थो। अच्छा मुफ़्ती साहिब, ही त ॾाढो ख़ूबसूरत टॉपिक आहे, जेतिरो ॻाल्हायूं उन ते घटि आहे। ऐं अव्हां त अञा बि वधीक ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हाए सघो था। हदीसुनि जी उन छांव में तव्हां माशाअल्लाह, तव्हांजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां मुफ़्ती आहियो, तव्हांजी हिकिड़ी सुठी नॉलेज अव्हां वटि मौजूदु आहे। मां थोरो सदके जे हवाले सां अव्हां सां डिस्कस करणु चाहींदमि। मूं प्रोग्राम शुरू कयो पिए त मूं सोचियो पिए त अॼु कहिड़े टॉपिक ते ॻाल्हायां, त मूंखे सदको ॾाढो ख़ूबसूरत टॉपिक लॻो। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस में बि आहे त सदको हूअं त दुनिया में इंसान खे घणो प्रोटेक्ट करे थो, पर द डे ऑफ जजमेंट, उहो जॾहिं क़यामत जो ॾींहुं हूंदो, जेसीं ताईं इंसान जो जेको आहे सो हुनखे उनजे अॻियां उनजो फ़ैसिलो नथो अचे, तेसीं ताईं बि सदको हुनखे प्रोटेक्ट कंदो रहंदो। त इहा ॾाढी ख़ूबसूरत हिकिड़ी हदीस आहे। मां चाहींदसि त तव्हां वधीक इन ते ॻाल्हायो। बिल्कुलु, इस्लाम जेको आहे उहो ॿियनि भाइरनि जो, ॿियनि इंसाननि जो ख़्यालु करण जो हुकुम ॾिए थो। बेशक हाणे तव्हां जेकॾहिं इस्लाम खे, इस्लामी तालीमात खे, इस्लाम जी तारीख़ खे पढ़ंदो, तव्हांखे इहो मिलंदो त पहिरीं ज़माने में ईअं हूंदो त ग़ुलाम हूंदा हुया, त पोइ को जुर्म थींदो हुयो त उन में छा हूंदो हुयो त पहिरीं इहा ॻाल्हि आहे त जेकॾहिं का तव्हां ग़लती कई आहे त उनजे बदिले में तव्हां ग़ुलाम खे आज़ादु करे छॾियो। त उहो कॉन्सेप्ट इन करे ॾिनो वियो त जीअं इंसान जे लाइ भलाई थिए, इंसान खे फ़ाइदो थिए। इस्लाम हमेशह इहो चवे थो त इस्लाम में जेके ॿिया भाइर दाख़िल आहिनि उन्हनि जी तकलीफ़ुनि खे दूरि कयो वञे, उन्हनि जो साथ ॾिनो वञे। बल्कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आलीशान आहे, जेसि ताईं को बानू कंहिं बाने जी मदद में हूंदो आहे त अल्लाह तबारक व ताला उन जी मदद में हूंदो आहे। सुभान अल्लाह, बेशक। यानी इंसान चाहे थो त मुंहिंजी मदद थींदी रहे, मुंहिंजा कम सवला थींदा रहनि ऐं मां बिल्कुलु सही तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारींदो रहां हर हवाले सां, त पोइ उनजो तरीक़ो असांखे इस्लाम ॿुधायो आहे त तव्हां ॿियनि जे लाइ सहूलियतूं पैदा कंदा रहो, तव्हां ॿियनि खे तकलीफ़ में कंदा रहो। त सदको बि बेसिकली इहो ई आहे त जेके नादार, जेके ग़रीब आहिनि, जेके मुस्तहिक आहिनि, उन्हनि खे कुझु ॾिनो वञे ताकी उहे बि ज़िंदगी सही तरीक़े सां गुज़ारे सघनि, उहे बि खाई पी सघनि। ऐं इन जी वॾी फ़ज़ीलत इहा ई आहे त जॾहिं इंसान उन्हनि खे कुझु ॾींदो आहे त पोइ अल्लाह तबारक व ताला जा इनामात उनखे हासिल थींदा आहिनि। अल्लाह जी तरफ़ां उनजे मथां नवाज़िशूं थींदियूं आहिनि, रहमतुनि जो नुज़ूल थींदो आहे, उनजा कम आसान थी वेंदा आहिनि। जेको सदको कंदो आहे त अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे मुसीबतुनि मां निजात अता फरमाईंदो आहे। त जेके ईंदड़ मुसीबतूं हूंदियूं आहिनि उनजे करे अल्लाह तबारक व ताला उनजी जेका आहे उहा मदद फरमाईंदो आहे ऐं उन मां उनखे निजात अता फरमाईंदो आहे। हिकिड़ी हदीस कुदसी आहे त अल्लाह तबारक व ताला बाने खे फरमाईंदो त हे बाना आऊं प्यासो हुयुसि
तो मूंखे पाणी छो न पीआरियो? त बानू अर्ज़ु कंदो, या अल्लाह तव्हीं त परवरदिगार आहियो, तव्हीं त ख़ालिक ऐं मालिक आहियो, तव्हां कीअं प्यासा थी सघो था? त अल्लाह फरमाईंदो, फलां मुंहिंजो बानू प्यासो हो, उनखे उञ हुई, उहो उञायल हुयो, त जेकॾहिं तूं उनखे पाणी पीआरी हा त पोइ मुंहिंजी रहमत तो ते नाज़िल थी हा, मुंहिंजो कुर्ब तोखे हासिल थी हा। इहा हिकिड़ी वॾी हदीस आहे जंहिंमें खाइण जे हवाले सां अचे थो। यकीनन इहो त अल्लाह तबारक व तआला असांजे लाइ हिकिड़ो सबबु पैदा फरमायो आहे त असीं अल्लाह जो कुर्ब कीअं हासिल कयूं। उनजो आसान तरीक़ो अल्लाह तबारक व तआला असांखे इहो ॿुधायो आहे त कुर्ब हासिल करण जो तरीक़ो इहो आहे, अल्लाह जी रहमतुनि खे हासिल करण जो तरीक़ो इहो आहे, तव्हां ॿारनि जी ख़िदमत कयो, उञाइलनि उन्हनि खे पाणी पीआरियो, बुखाइलनि उन्हनि खे खाधो खारायो ऐं ईसार कयो पंहिंजे मथां। हिकिड़ो त सदको हूंदो आहे, हिकिड़ो हूंदो आहे ईसार। ईसार जो मतिलबु इहो हूंदो आहे त पाण खे जेकॾहिं उन शइ जी ज़रूरत बि आहे लेकिन उनजे बावजूदि के ॿिए मुस्लमान खे उहा शइ ॾियणु, त इनखे चइबो आहे ईसार। सदके जी त फज़ीलत आहे पर इस्लाम ईसार जो हुकुम ॾिए थो। हिकिड़े मरतबा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चादर मुबारक पाए करे आया ऐं हिकिड़े साहबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह तव्हां इहा चादर मूंखे अता फरमायो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो इहो इम्तियाज़ हुयो त पाण कॾहिं बि कंहिं साइल खे वापसि कोन कंदा हुआ ऐं जेकॾहिं न हूंदो हुयो त ॿिए कंहिंखां वठराए उन साइल खे ॾींदा हुआ, कॾहिं बि वापसि कोन मोटाईंदा हुआ। त पाण फरमायूं त बिल्कुलु पाण विया अंदरि हज मुबारक में ऐं पंहिंजी उहा चादर मुबारक पंहिंजे जिस्म तां लाहे करे ॿी चादर पाए करे ऐं उहा चादर अची हुन साहबी रसूल खे ॾिनऊं। त ॿियनि साहबनि उनखे चयो त तव्हां इहो अहिड़ो सवाल छो कयो? तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि कंहिं शइ खां मना कोन कंदा आहिनि, त पाण फरमाए मुंहिंजी उन साहबीअ उन्हनि खे दोस्तनि खे चयो त मुंहिंजी तमन्ना इहा हुई, मूं इहो इन करे इहा चादर घुरी हुई जॾहिं मां वफ़ात कयां त मुंहिंजो कफ़न मुबारक इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चादर मुबारक। अहिड़े तरीक़े सां इस्लाम में अचे थो। बल्कि हिकिड़ी मूंखे रिवायत यादि अचे थी त हिकिड़े अल्लाह वारे जे घर कंहिं को गोश्त सिरी पावा अचनि था, अचे थो रिवायत में, त उहे कंहिं ॾिना त उन इहो सम्झो त मूं वटि शायदि अॼु जो खाधो आहे, अॼु जे वेले जो खाधो आहे, शायदि मुंहिंजो जेको पड़ोसी आहे थी सघे उन वटि न हुजे, उन वरी उन पड़ोसी न मोकिले छॾियो। जॾहिं उन पड़ोसी वटि इहा शइ आई त उन सम्झो थी सघे मूं वटि आहे, जेको मूं सां गॾु रहे थो, थी सघे इन वटि न हुजे, उन वरी उन ॾे मोकिले छॾियो। रिवायत जे अंदरि अचे थो त अहिड़े तरीक़े सां उहो जेको गोश्त उहो 7 घरनि ताईं फिरंदो रहियो ऐं बाद में वरी 7 घरनि खां पोइ उन साॻे माण्हू रची वियो। अंदाज़ो लॻायो त ईसार जी केॾी वॾी फज़ीलत आहे, केॾी वॾी अहमियत आहे त इंसान इहो सम्झे त शायदि मूं वटि इहा शइ कान्हे, शायदि मूं वटि इहा शइ आहे, थी सघे मुंहिंजे दोस्त वटि न वञे त उनखे ॾियणु घुरिजे। सदके जी ईसार जी इस्लाम जी तमामु वॾी फज़ीलत ऐं अज़मत आहे। बेशक सलीक़ा ज़िंदगी जो जेकॾहिं इंसान खे हक़ीक़त में उहो लेसन वठिणो आहे त पोइ असां वटि असांजो ख़ूबसूरत दीन मौजूदु आहे जेको इंसाननि खे पाण खां परे नथो करे, वेझो करे थो ऐं हिक ॿिए जो दर्द ऐं तकलीफ़ जेको आहे सेखारे थो त कीअं उनखे वंडिजे ऐं कीअं जेको आहे सो भाईचारे सां रहिजे, मुहबत सां रहिजे, प्यार सां रहिजे। अच्छा मुफ़्ती अतीकुर रहमान लाखो साहब, मां थोरो अव्हां सां डिस्कस करणु चाहींदमि साड़ कीने ऐं हसद बाबति। मां इन बाबति पढ़ियो आहे त इंसानु जेकॾहिं कंहिंजी ॾात सां बि जेको आहे न उहो जेलस थिए थो त कुदरती तौर ते उहो जेको अॻिलो इंसानु आहे उहो डे बाय डे स्ट्रॉन्ग थींदो वञे थो ऐं उहो इंसानु जेको जंहिंखे साड़ आहे, जंहिंखे हसद आहे, उहो ॾींहों ॾींहुं पोइते धिकजंदो वञे थो। ऐं साड़ ऐं हसद बाबति इन तरह बि बयानु थियल आहे त जेको इंसानु साड़ में रहे थो त उहो पंहिंजो पाण खे ख़तमु करे रहियो हूंदो आहे, जंहिंसां उहो हसद करे रहियो हूंदो आहे त रब साईं उनखे जेको आहे सो पंहिंजी उन ते महर क़ाइमु रखे थो। मां चाहींदसि त तव्हां इन बाबति बि ॻाल्हायो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आलीशान आहे त ला तहासदू वला तदाबरू, त तव्हां पाण में हसद न कयो ऐं हिक ॿिए जे पोयां ॻाल्हियूं न कयो। यानी को वञे हली दोस्त उनजे बारे में कहिड़ी ॻाल्हि करे कयो जंहिंसां उनखे बुरो लॻे, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो ऐं पाण में हसद न कयो। ॾिसो हसद छाखे चइबो आहे
हसद जी तारीफ़ ऐं डेफिनेशन इहा आहे त जेकॾहिं को माण्हू कंहिं इंसान खे ॾिसे थो त अल्लाह तबारक व ताला उनखे नेमत अता फरमाई आहे, उहा दुनियावी नेमत आहे या दीनी नेमत आहे, का बि आहे, त हसद जो मतिलबु इहो आहे त इहा नेमत हिन खां छिनिजी वञे ऐं हिनखे जेका आहे तकलीफ़ पहुचे ऐं नेमत इन वटि न रहे। त इन जो मतिलबु इहो आहे जेकॾहिं असीं गौर फ़िक्र कयूं त जेका नेमत अल्लाह तबारक व ताला पंहिंजे बाने खे अता फरमाई आहे त उहो पालणहार अता फरमाइण वारो आहे, उन मालिक अता फरमाई आहे। त उहो जेको उन मालिक जो बानू आहे उहो कीअं थो चई सघे त आउं हुन खां इहा नेमत छिनिजे ऐं उहा उन खां नेमत खसिजे ऐं उहा नेमत उन वटि न रहे। त इन जो मतिलबु आहे त इंसान जो ईमान कमज़ोर आहे, यानी की जंहिंखे जेको अल्लाह तबारक व ताला फ़ैसिलो फरमायो आहे, जेको अल्लाह तबारक व ताला जंहिंखे अता कयो आहे त उन खां असांखे छिनणु न घुरिजे, बल्कि इस्लाम में हसद जे अपोज़िट जेको आहे रस्क जो हुकुम ॾिनो वियो आहे। उहो रस्क इहो आहे त जेकॾहिं के माण्हू खे ॾिसिजे थो त उनखे अल्लाह तबारक व ताला का नेमत अता फरमाई आहे, का उन ते अल्लाह तबारक व ताला करम फरमायो आहे, त पोइ इहा दुआ करे त या अल्लाह जेका तो हिनखे नेमत अता फरमाई आहे इहा मूंखे बि अता फरमा। इन साड़ में त असां हिक ॿिए खे तकलीफ़ूं ॾियणु, हिक ॿिए खे बुरो चवणु, हिक ॿिए जी तौहीन करणु, हिक ॿिए जी तज़लील करणु, बल्कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आलिशान आहे त मन आज़ा मुस्लिमन फ़क़द आज़ानी, त जंहिं कंहिं मुस्लमान खे तकलीफ़ ॾिनी ॼण उन मूंखे तकलीफ़ ॾिनी। त असीं इहो सम्झूं कोन था त जेकॾहिं के मुस्लमान खे तकलीफ़ ॾियूं था त इहा तकलीफ़ केॾी वॾी हिकिड़ी गुनाह जो बाहिस बणिजे थी। इहा तकलीफ़ केॾो के मुस्लमान जे दिलि खे रंजाइण, के मुस्लमान खे तकलीफ़ ॾियणु ज़बान जे ज़रिए या उनखे नुक़सान जे ज़रिए या उनजी तज़लील करण जे ज़रिए कंहिं बि सूरत में जेकॾहिं के मुस्लमान खे तकलीफ़ ॾिए थी त दर हक़ीक़त उहो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾिए थी। ऐं बल्कि असांखे इहो हुकुम आहे त हर मुस्लमान जी ताज़ीम कयूं। हदीस मुबारक जो मफ़हूम आहे त हर मुस्लमान जी ताज़ीम कयो, थी सघे उहो अल्लाह जो वली हुजे। छो त अल्लाह जो वली छाखे चइबो आहे? जंहिंखे अल्लाह तबारक व ताला जो कुर्ब हासिल हुजे ऐं अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में उनजी मक़बूलियत हुजे, त उहो आम इंसान बि थी सघे थो, उहो असां सां गॾु कमु करण वारो, असां सां गॾु हलण वारो, पर थी सघे अल्लाह तबारक व ताला जे उनजी अल्लाह ताला जे नज़दीक हुजे, अल्लाह जी रहमत उन मथां घणी हुजे। त हर मुस्लमान जी ताज़ीम करणु घुरिजे। हर मुस्लमान ऐं सासत में छा थींदो आहे त इहे इंसान तकलीफ़ ॾींदो आहे, इंसान तज़लील कंदो आहे, इहे चइजे त गुनाहनि जी जड़ आहे। बिल्कुलु बिल्कुलु। मुफ़्ती साहब पाण वरी कंटिन्यू कयूं था, बसि मां नंढिड़ो ब्रेक आहे मां उहो वठां थी ऐं तव्हां प्लीज़ होल्ड कजो, पोइ पाण कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, प्रोग्राम में साहीअ जो वक़्तु थी वियो आहे ऐं सुबुह में प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। तव्हां ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी। नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। सुबुह मेहराण में तावन मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि 5 शहरनि में, तव्हां खटे सघंदो खोड़ सारा क़ीमती इनाम। प्रोग्राम जी तरफ़ वापसि आया आहियूं ऐं असां सां गॾु फ़ोन कॉल ते कनेक्टेड आहिनि मुफ़्ती अतीकुर रहमान लाखो साहिबु ऐं माशाअल्लाह ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां ॻाल्हाए रहिया आहिनि। यकीनन मुफ़्ती साहिबु असां सां कनेक्टेड हुजनि, इहो ॻाल्हि ख़ूबसूरत न हुजे ईअं थी नथो सघे। अच्छा मुफ़्ती साहिबु, मां थोरो अव्हां सां हिन बाबति बि डिस्कस करणु चाहींदमि त असां वटि पहिरीं मूंखे ईअं लॻंदो हो त माण्हुनि वटि शुकुर घणो हूंदो, घटि हूंदो हुयो। तव्हांजी ज़िंदगी जा तमामु मामलात कीअं बि हुजनि और जेको कुझु बि हुजे, पर इंसानु जल्दी सां शुकुर अल्हम्दुलिल्लाह चवंदो हुयो। हाणे ग्लैमर लाइफ जो इंसान जी ज़िंदगी ते ॾाढो घणो असरु आहे। तव्हां ॿियनि वटि ॾिसी रहिया हूंदा आहियो, उन स्क्रीन ते तमामु शयूं ॾिसी रहिया हूंदा आहियो ऐं शायदि उहा जेका इंसान जी ख़्वाहिश आहे न,
उहा तमामु घणी वधी वई आहे। मां चाहींदसि त महिरबानी करे तव्हां इन ते बि ॻाल्हायो। बिल्कुलु बाने खे जेको हुकुम आहे त उहो हमेशह शुक्र अदा करण जो हुकुम आहे। अल्लाह तबारक व ताला जो फरमाने आलीशान आहे, ला इन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जेकॾहिं तव्हीं शुक्र कंदव त आउं तव्हांजे उन में वाधारो अता कंदुसि, सुभान अल्लाह, आउं तव्हांखे वधीक अता कंदुसि। त बाने खे त इहो ई हुकुम आहे जेको उनखे मिले थो ऐं जेको अल्लाह तबारक व ताला जो उनखे नेमत अल्लाह जी हासिल आहे त उन ते हमेशह उनखे शुक्रगुज़ार रहणु घुरिजे ऐं नाशुक्री जो त सवाल ई पैदा कोन थो थिए। ठीकु आहे न। उनजी वजह इहा आहे त जेको अल्लाह तबारक व ताला ते असां ईमान आंदो आहे त उन ईमान जो अहम हिसो इहो आहे त जेको अल्लाह तबारक व ताला अता कयो आहे, जेको अल्लाह तबारक व ताला मुक़दर फरमायो आहे त उन ते असीं यकीन रखूं ऐं उनखे क़बूल कयूं। त इन में ई अल्लाह तबारक व ताला जेको आहे जेकॾहिं शुक्र माण्हू कंदो त अल्लाह तबारक व ताला उन में वधाईंदो आहे। उनजी वजह छा थी थिए, असां ऐं अल्लाह तबारक व ताला असां सभिनी खे बख़्श फरमाए ऐं असां सभिनी ते रहम फरमाए त असां हमेशह पंहिंजे पाण खां जेको मथे हूंदो आहे उनखे ॾिसंदा आहियूं, उनखे इंसान ॾिसे थो। बिल्कुलु हा, त उन सां नाशुक्री जो पहलू पैदा थींदो आहे। त इस्लाम असांखे इहा तालीम ॾिनी आहे ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आलीशान आहे त हमेशह तव्हां पाण खां हेठि वारे खे ॾिसो ऐं पाण खां हेठि वारे खे ॾिसंदासीं त असांखे यकीनन इहो शुक्र जो जज़्बो पैदा थींदो त वाक़ई जेकॾहिं असीं दुनिया जे अंदरि ॾिसूं था त जेकॾहिं जेका कंडीशन अल्लाह तबारक ताला मुंहिंजी रखी आहे त मूंखां जेके माते अथनि, मूंखां जेके हेठि आहिनि, उहा मुआश जे हिसाब सां या कंहिं बि हिसाब सां त उन तरफ़ ॾिसंदो त पोइ शुक्र जा अल्फाज़ इंसान जी ज़बान ते ईंदा आहिनि, उहो शुक्र अदा कंदो आहे। हिकिड़े अल्लाह वारे जो मूंखे वाक़ियो यादि थो अचे त उहे बीमार थी पिया त कुझु दोस्त जेके आया ऐं उन्हनि जी बीमार कुर्सी जे लाइ, उन्हनि जी इयादत जे लाइ, उन्हनि जो हाल अहवाल पुछण जे लाइ, त उन्हनि खे जिस्म जे कंहिं हिसे ते हथ ते ग़ालिबन को ज़ख़्म थी पियो ऐं उन ज़ख़्म में जेको आहे तकलीफ़ हुई जाम। ऐं जॾहिं अयाद करण वारा आया त उन्हनि अयाद कई ऐं साईं खे अर्ज़ु कयऊं त साईं तव्हां वॾा तकलीफ़ में आहियो ऐं असांखे तव्हांजी तकलीफ़ जो अहसासु आहे, अल्लाह तबारक व ताला तव्हांखे सिहत आजिला कामिला नसीब फरमाए। त पाण फरमायूं अल्लाह जो शुक्र आहे। त उहे जेके इयादत करण वारा आया उहे ॾिसनि पिया त हेॾी साईं खे तकलीफ़ आहे ऐं ज़ख़्म आहे ऐं उन में तकलीफ़ आहे ऐं उनजे बावजूदि उहे फरमाए रहिया आहिनि त अल्लाह जो शुक्र आहे। त अर्ज़ु कयऊं त साईं इहा कहिड़ी वजह आहे, तव्हां शुक्र छो था कयो? त पाण फरमायूं त शुक्र इन जे करे पियो कयां त इहो जेको ज़ख़्म आहे इहो ज़ख़्म मूंखे अल्लाह तबारक व ताला हथ ते ॾिनो आहे ऐं इहो ई ज़ख़्म जेकॾहिं मुंहिंजी ज़बान ते हुजे हा मूंखे केॾी तकलीफ़ थी ऐं केॾो तकलीफ़ में हुजां, ऐं कुझु खाई न सघां हा, कुझु पी न सघां हा, को ज़िक्र न करे सघां हा, त इहा अल्लाह जा वॾा करम आहिनि, इहो अल्लाह जो वॾो शुक्र आहे जो मूंखे जेको आहे तकलीफ़ जेका थी आहे उहा मुंहिंजे हथ में थी आहे, इहा ख़तमु थी वेंदी। त इंसान नाशुक्रो आहे, बाज़ औक़ात अल्लाह जा इनामात खोड़ सारा हूंदा आहिनि पर नंढड़ी का तकलीफ़ थींदी आहे त इंसान जो ज़हन उन तरफ़ ईंदो आहे। उहो को ॾिसंदो आहे त जेकॾहिं मिसाल जे तौर ते आङुर में को धकु लॻे थो त उनखे चवंदो आहे अल्लाहु अकबर मूंखे आङुर में धकु लॻी थो, पर उहो कोन थो ॾिसे 9 आङ जूं जेकी ॿियूं आहिनि उहे सलामत आहिनि, पेर सलामत आहिनि, ज़बान सलामत आहे, दिमाग़ जेको कमु करे पियो उन तरफ़ कोन वेंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आलीशान आहे ऐं वरी डिघी हदीस आहे त उन में इहो आहे त बाने खे इहो हुकुम ॾिनो वियो आहे त बीमारी खां पहिरियां सिहत खे गनीमत ॼाणियो। अल्लाह जेका सिहत अता फरमाई आहे इनखे गनीमत ॼाणियो। उहो का ख़बर न आहे हूंदी कंहिं वक़्तु बि इंसान खे कुझु थींदो आहे ऐं उहा सिहत वेंदी हली आहे। ऐं अल्लाह तबारक व ताला जॾहिं इंसान खे सही सालिम पैदा फरमायो आहे, उनजा हथ सही कमु कंदा आहिनि, उनजो दिमाग़ सही कमु कंदो आहे ऐं अल्लाह तबारक व ताला एॾो ख़ूबसूरत ऐं हसीन इंसान खे पैदा फरमायो आहे, पोइ जॾहिं थोरी का शइ बीमारी या तकलीफ़ अची वञे थी त इंसान जेको आहे पोइ पंहिंजे पाण खे ॾिसे त वाक़ई कहिड़ी तकलीफ़ आहे हुनमें, उनखे गनीमत कोन थो ॼाणे। जॾहिं सलामत हूंदो आहे, ठीकु हूंदो आहे, जॾहिं अखियूं सही कमु करे रही हूंदियूं आहिनि, जॾहिं दिमाग़ सही कमु करे रहियो आहे, जॾहिं हथ सही कमु करे रहिया हूंदा आहिनि, पर उन वक़्तु इहो अहसासु करिणो हूंदो आहे। इन जे करे अल्लाह वारा
इस्लाम जी तालीमात असांखे इहो हुकुम ॾियनि थियूं त असांखे हर हाल में अल्लाह जो शुक्र अदा करणु घुरिजे। उनजो नतीजो छा थींदो, जेकॾहिं तव्हां हर हाल में अल्लाह जो शुक्र अदा कंदव त अल्लाह तबारक व तआला तव्हांजे मथां वधीक नेमतूं था फरमाए। हाँ, बेशक बेशक, आमीन आमीन। अच्छा मुफ्ती साहब, गॾिजी रहण में केतिरियूं बरकतूं आहिनि, छो त अॼु जे टाइम में पाण ॾिसूं था ऐं थोरो पाण जेको आहे न कंपेयर कयूं था उन वरी उन ई पुराणे टाइम खे वरी मां चवंदमि त 30 साल 35 साल 40 साल पहिरियां जेकॾहिं तव्हां पंहिंजे मुआशरे खे ॾिसो त वॾियूं वॾियूं फैमिलीज़ हूंदियूं हुयूं ऐं जेको आहे सभु जॉइंट फैमिली में ख़ूबसूरत अंदाज़ सां रहंदा हुआ ऐं शायदि उन्हनि घरनि में कुनी बि हिक ई जेको आहे न तयारु थींदी हुई। हाणे जेकॾहिं फैमिलीज़ गॾु बि रहनि थियूं त हर कंहिंखे जेको आहे न उहो सेपरेट पोर्शन मिलियल आहे या मोस्टली ईअं थींदो आहे त जॾहिं घर में शादी थी रही हूंदी आहे वॾे पुट जी त चवनि घर में इन तरह जो डिस्कशन हूंदो आहे त हाणे जेको आहे न इन्हनि खे सेपरेट रहणु खपे। नंढियूं नंढियूं फैमिलियुनि जो कंसेप्ट पाण वटि पइजी चुको आहे। सो मां चाहींदसि त तव्हां थोरो इन बाबति बि रोशनी विझिजो त गॾिजी रहण में केतिरी बरकत आहे ऐं समाज ते बि हिकिड़ा सुठा असर उन जा पवनि था यकीनन। बिल्कुलु इस्लाम जेको आहे उहो इज्तिमाइयत जो हुकुम ॾिए थो। तव्हां इस्लाम जी इबादतुनि खे ॾिसो, तव्हां इस्लाम जे निज़ाम खे ॾिसो, मुआशी ज़िंदगी खे ॾिसो या इन खां अलावा जेका समाजी ज़िंदगी आहे उनखे ॾिसो त असांखे हर जॻह इस्लाम इज्तिमाइयत जो हुकुम ॾिनो आहे। तव्हां नमाज़ुनि खे ॾिसो त उलमा इकराम फरमाइनि था त जेका ईद जी नमाज़ आहे उहा शहर में हिकिड़ी जॻह ते जेकॾहिं थिए त उहो तमामु भलो आहे। पर हिन वक़्तु जेको आहे हिकिड़ी जॻह ते ईद जी नमाज़ या जुमे जी नमाज़ उहा मुमकिन कान्हे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू वधी विया आहिनि त मुख़्तलिफ़ उनजी वजह छा आहे, शानो शौकत इज्तिमाइयत जी ॾेखारणु। ऐं अहिड़े तरीक़े सां इस्लाम में जेका नमाज़ आहे उहा नमाज़ जेकॾहिं जमात सां को मुस्लमान पढ़े थो ऐं उनखे पढ़णु घुरिजे ऐं उनजी फज़ीलत जेकॾहिं अकेले पढ़े थो उन खां वधीक आहे। उनजी वजह छा आहे, इहा बि इज्तिमाइयत। इन खां पोइ तव्हां ॾिसो जेको हज मुबारक जो जेको फरीज़ो आहे उन में छा आहे, उन में बि पूरी दुनिया खे इज्तिमाइयत जो दर्स ॾियणु आहे। त दुनिया जे कुंड कुड़छ मां कहिड़ी ज़बान ॻाल्हाइनि था, कहिड़ो खाइनि था, कहिड़ो वेस पाइनि था, कहिड़े कम सां ताल्लुक़ रखनि था, कहिड़ी तिजारत कनि था, उहे सभु छॾे करे अची जेके हज जे अयाम में मक्कतुल मुकर्रमा मिना अरफात में गॾु थींदा आहिनि ऐं सिर्फ़ु सभु गॾिजी करे अल्लाह जो ज़िक्र अदा कंदा आहिनि ऐं अल्लाह जो ज़िक्र अदा करे पोइ जेको आहे इन ज़िक्र सां गॾु पूरी दुनिया खे इहो मैसेज ॾींदा त मुस्लमान पाण में मुतफ़िक़ ऐं मुतहद आहिनि। ऐं पहिरीं ज़माने में ईअं हूंदो हुयो जॾहिं वॾा वॾा आलिम किताबूं लिखंदा हुआ ऐं उहे किताबूं लिखण खां पोइ हाणे उहे किताबूं कीअं माण्हुनि ताईं पहुचाइनि, पोइ उहे हज ते जॾहिं वेंदा हुआ त हज ते उहे पंहिंजी किताबुनि खे माण्हुनि जे साम्हूं रखंदा हुआ। उहे किताबूं रखंदा पूरी दुनिया में उहो मैसेज वेंदो हले। त अॼु त जदीद दौर आहे, सोशल मीडिया जो दौर आहे ऐं हिकिड़ो दुनिया पूरी हिकिड़ो ग्लोबल विलेज थी वई आहे। पर इस्लाम अहिड़ा उसूल रखिया आहिनि, अहिड़ियूं इबादतूं रखियूं आहिनि त इन्हनि जी इस्लाम जी तालीमात खे या इस्लाम जे इन उसूल खे फॉलो करण जे लाइ अहिड़ी का ख़ासि ज़रूरत न आहे। जेकॾहिं इहे न बि हुजनि तॾहिं बि इस्लाम फैलिजंदो रहंदो ऐं इस्लाम जी जेका शान और शौकत आहे उहा माण्हुनि ताईं हमेशह ता क़यामत उहा वधीक ज़ाहिर थींदी रहंदी। त इज्तिमाइयत जो वॾो तसवर आहे। पर इन सां गॾु जेकॾहिं असीं मुआशरती पहलू में ॾिसूं त उन में असांखे मुआख़ात मदीना इहो असांखे नज़र अचे थो। जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंसारी मुहाजिरीन मंझां हर हिक खे पाण में भाइर बणाए छॾियो, यानी की जंहिं वटि जेके मक्कतुल मुकर्रमा मां हिजरत करे मुस्लमान भाइर मदीना मुनव्वरा विया ऐं उन वटि कुझु कोन हुयो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अंसार हुआ उन्हनि खे उन्हनि जो भाउ ठाहे छॾियो ताकी उहो इज्तिमाई सां ज़िंदगी गुज़ारनि। एतिरे क़दुरु जिन अंसार साहबा वटि ॿनियूं हुयूं, ज़मीनूं हुयूं, उन्हनि छा कयो, पंहिंजो अधु हिसो पंहिंजे उन मुहाजिर भाउ खे ॾेई छॾियो। इन खां अलावा वरी पोइ जेकॾहिं असीं ख़ानदानी लेवल ते ॾिसूं उन हवाले सां बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरामीन मौजूदु आहिनि, इस्लामी तालीमात मौजूदु आहिनि त उन में कीअं हिक ॿिए जो ख़्यालु करणु घुरिजे ऐं हिक ॿिए जी मदद करणु घुरिजे ऐं इज्तिमाइयत में बरकत आहे ऐं
बल्कि हदीस शरीफ़ आहे यदुल्लाहि अला फ़ौक़ि जमाअत, त अल्लाह जी जेका रहमत हूंदी आहे उहा जमात ते हूंदी आहे। सुभान अल्लाह। यानी जेके पाण में गॾु आहिनि उन्हनि में अलाह जी रहमत आहे। हदीस शरीफ़ में अचे थो त जेको जमात सां यानी माण्हुनि जे इज्तिमा खां, माण्हुनि जी मुस्लमाननि जी जमियत खां अलॻि थिए थो, जी हा, त उहो उन बकरी वांगुरु आहे जेका बकरी अहिड़ी थी वेंदी आहे त पोइ उन मथां जानवर हमिलो जल्दी करे छॾींदा आहिनि। सही सही, महिरबानी मुफ़्ती साहब, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हायो आहे। अॼु जो जेको दौरु आहे, जंहिं दौर में पाण रहूं पिया, उते सेपरेट सिस्टम्स त ठीकु आहिनि, पर वरी बि जेको आहे न रेस्पेक्ट जो उहो दाइरो क़ाइमु रहे ऐं हिक ॿिए सां इंसानु जेको आहे सो मेल मिलाप कंदो रहे, पंहिंजनि जी इज़त करे, पंहिंजनि जो एतिराम करे, त उन सां बि यकीनन जेको आहे न उहो हिकिड़ो ॿधी जो एस्पेक्ट त आहे ई आहे, पर उन सां बि यकीनन इंसान जी ज़ात खे तमामु घणा फ़ाइदा ज़रूरु आहिनि। तव्हां बिल्कुलु ठीकु चयो त पोइ जेको अकेलो इंसानु थी वञे थो उन मिसल आहे जेका बकरी धड़ खां धार थियो वञे जंहिं ते कोई बि हमिलो करे सघे थो। ऐं असां वटि त इहो मिसाल बि आम आहे न, त 2 त 12। सो इहे सभु कॉन्सेप्ट ॾाढा प्यारा आहिनि। अच्छा मुफ़्ती साहब, लास्ट में तव्हां खां असां मैसेज वठंदासीं, जुमे जे ॾींहं जे हवाले सां तव्हां छा मैसेज ॾींदव? जुमे जे ॾींहं जे हवाले सां सभ खां वॾी जुमे जी ताज़ीम त इहा आहे त जेके असांजा मुस्लमान भाउ जी शायदि कॉल ड्रॉप थी वई आहे, मुफ़्ती साहब जो आवाज़ु मूंखे स्टूडियो में कोन अचे पियो। ऐं तमामु ॻाल्हियूं जेके आहिनि उहे ॾाढियूं ख़ूबसूरत थियूं, ॾाढे सुठे अंदाज़ में अव्हां ताईं मुफ़्ती साहब जेको आहे सो जेको बि ॻाल्हायो आहे एज़ अ मैसेज तौरु तव्हां ताईं पहुतो आहे। मुफ़्ती साहब, तव्हांजे वक़्तु ॾियण जी आउं थोराईंदी आहियां, असांखे टाइम ॾिनो, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु रहिया, थैंक यू सो मच। ऐं अपकमिंग जेको 1-2 महीने खां पोइ असां वटि जेको आहे सो जल्दी असां वटि त माह रमज़ान जूं जल्दी तयारियूं थी वेंदियूं आहिनि, पूरो महीनो असांजी ट्रांसमिशन हलंदी आहे। मूंखे ॾाढो सुठो लॻंदो जॾहिं तव्हां असांजी हुन ट्रांसमिशन में बि शामिलु थींदव ऐं खोड़ सारी तव्हां सां जेको आहे न ॻाल्हियूं थींदियूं, डिस्कशन्स थींदा। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो मां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां थी ऐं पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमाल जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट नल कूपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ो हासिल कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। काॾे न वञिजो नाज़रीन, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वी आर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन, ऐं कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। सोशल मीडिया जो ही दौरु आहे जंहिंखे पाण चवंदा आहियूं त इंटरनेट जो उहो दौरु जिथे दुनिया जेको आहे सो ग्लोबल विलेज बणिजी वई आहे ऐं हर कोई हिक ॿिए सां कनेक्टेड आहे। तव्हांजा दोस्त, तव्हांजा साथी दुनिया जी जंहिं बि कुंड कुड़छ में आहिनि, कैनेडा में आहिनि, UAE में आहिनि, फिनलैंड में आहिनि, अमेरिका में आहिनि, चाइना में आहिनि, जापान में आहिनि, कंहिं बि दुनिया जे हिसे में मौजूदु आहिनि। तव्हां उन्हनि खे जेको आहे न उन्हनि सां तव्हांजी कनेक्टिविटी रहे थी तव्हांजे इन्हनि सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स जे ज़रिए। जिथे जिथे बि हुननि जूं छा बि एक्टिविटीज़ आहिनि हू अपलोड कनि था पंहिंजूं पोस्ट्स, ऐं तव्हांखे ख़बर पइजी वञे थी। ऐं अव्हां बि जेको कुझु बि पंहिंजूं एक्टिविटीज़ सोशल मीडिया ते पोस्ट करे रहिया हूंदा आहियो त दुनिया सां अव्हांजी जेको आहे न उहो ॻंढापो जुड़ियल आहे, त को बि कंहिंखां परे कोन आहे। असांखे सोशल मीडिया जी ज़रूरत पवंदी आहे ऐं हर माण्हूअ खे उन जी ज़रूरत पवे थी। असां अपडेट बि रहणु चाहींदा आहियूं ऐं तमामु शयूं छा थी रहियो आहे, छा दुनिया में थिए पियो, असांजे आसपास छा थिए पियो, असांजे ॻुठनि में छा थिए पियो, असांजे मेट्रोपॉलिटन सिटीज़ में छा थिए पियो, त सभु शयूं असांखे उते मिली रहियूं हूंदियूं आहिनि। मूं पहिरीं बि ॻाल्हि कई मिसइंफॉर्मेशन जी, डिसइंफॉर्मेशन जी, जेको हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे ऐं हिकिड़ो वॾो टॉपिक आहे जिन ते ॻाल्हाइबो त असां पूरो जो पूरो प्रोग्राम बि करे सघूं था। ऐं यकीनन असां इन्हनि टॉपिक्स खे विसारियो बिल्कुलु बि न आहे,
पंहिंजे प्रोग्राम्स जे मुख़्तलिफ़ हिसनि में इहे ॻाल्हियूं असां कयूं आहिनि। जॾहिं प्रोग्राम्स जे हिसनि जी ॻाल्हि कयां थी त फेसबुक ते असांजो पेज मौजूदु आहे ऐं यूट्यूब ते असांजो चैनल मौजूदु आहे मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां। तव्हां ॾिसंदा आहियो, लाइक कंदा आहियो, ऐं सभिनीनि जी शुक्रगुज़ार आहियां उनजी महिरबानी। पर प्रोग्राम खे तव्हां उन्हनि जे हिसनि खे वधीक शेयर करे सघो था, अॻियां ताईं पहुचाए सघो था। SM नदीम साहब असां सां फ़ोन कॉल ते कनेक्टेड आहिनि, असां उन्हनि खे भली कार चऊं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं SM भाई, ठीक हैं? हाँ जी, अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह। आज जुमे का दिन भी है, आपको जुमे के दिन की मुबारकबाद भी देना चाहूँगी। और आपकी एक्टिविटीज़ नेशनल गेम्स शायद चल रहे थे या कुछ एक्टिविटीज़ स्पोर्ट्स डिपार्टमेंट की थी, वो आई थिंक ख़त्म हो गई हैं। मैं उनके हवाले से पहले आपसे पूछना चाहूँगी कैसे रही तमाम एक्टिविटीज़? हाँ नहीं, देखिए बेहतरीन प्रोग्राम हुआ। ये 35th नेशनल गेम्स है और इसमें तकरीबन 32 गेम्स और 24 मुख्तलिफ वेन्यूज पर जो वो खेले गए, जिसमें पाकिस्तान आर्मी ने पहली पोजीशन हासिल की, बाबरा ने दूसरी, और सिंध ने भी जो 11 गोल्ड मेडल हासिल किए और छठे नंबर पर रहा। और सूबों के अंदर अगर देखा जाए प्रोविंसेस में तो सिंध दूसरे नंबर पर था, उसके ऊपर पंजाब था। ठीक है ना, तो बड़े शानदार गेम थे। और मैंने जितने भी गेम देखे तो उसके पॉइंट ऑफ व्यू से अगर देखा जाए, ऑर्गेनाइजिंग के पॉइंट ऑफ व्यू से और अरेंजमेंट और अकोमोडेशन, ट्रैवलिंग, ये सारी चीजें, तो सिंध ने बहुत ज्यादा इस दफा मेहनत की और जो है ना इसमें बड़े शानदार तरीके से गेम्स को ऑर्गेनाइज किया। और उसके अलावा जो दीगर सूबों से जो लोग आए हुए थे, जो प्लेयर्स आए हुए थे, ऑफिसर्स आए हुए थे, उनको भी बहुत अच्छे से अकोमोडेट किया और एक बेहतरीन मेजबानी की सिंध ने। इसमें सिंध ओलंपिक एसोसिएशन, स्पोर्ट्स डिपार्टमेंट और हमारे जो मिनिस्टर मोहम्मद महर साहब, सेक्रेटरी स्पोर्ट्स मनोहर महतर, अहमद अली राजपूत, खालिद महमूद जो कि POA के सेक्रेटरी हैं, आरिफ सईद साहब प्रेसिडेंट है POA के, ये तमाम लोग मुबारकबाद मुस्तहिक है कि इतने शानदार गेम कराए। सबसे पहले टॉर्च सेरेमनी जिसमें वज़ीर आला सिंध आए हुए थे, ठीक है। उसके बाद ये गेम्स की ओपनिंग हुई तो बिलावल भुट्टो साहब ने की, और उसके बाद क्लोजिंग में जो हमारे फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर साहब वो चीफ गेस्ट इन्वाइटेड थे। तो एक अच्छा पॉजिटिव जेस्चर किया पूरी दुनिया के अंदर कि भाई जो पाकिस्तान के अंदर जो वो नेशनल गेम्स हो रहे हैं और स्पोर्ट्स की एक्टिविटीज हो रही हैं और कराची में हो रही हैं। और ये 18 साल के बाद कराची में मुनक्किद किए गए थे ये नेशनल गेम्स। सुबह ये टर्न होता है हर दफा सुबह का, नेक्स्ट ईयर वो पंजाब में होने, तो कोई ना कोई वजूहत ऐसी रही, कोई मामला ऐसे रहे जिसकी वजह से गेम जो वो तातुल का शिकार रहे। लेकिन जो इनका इख्तिताम हुआ वो भी बड़े शानदार तरीके से हुआ और इसमें खिलाड़ियों को, प्लेयर्स को, ऑफिसर्स को बड़े अच्छे तरीके से अकोमोडेट किया गया। और मैं जो वो एक चीज और कहना चाहूंगा, इस किस्म की एक्टिविटीज जो है वो आपको पता है कि आपका जो जिस इलाके में होती है उसका रेवेन्यू भी बढ़ता है। उधर जो वो जो प्लेयर्स आते हैं, मुख्तलिफ चीजें जो वो अडॉप्ट करते हैं, मतलब वहाँ का कल्चर भी देखते हैं, सोशल अट्रैक्शन होती हैं, ये सारी चीजें जो वहाँ पर देखने में। और इन्होंने एंथम भी बनाया था नेशनल गेम का, वो भी बड़ा जबरदस्त एंथम था और उसने भी काफी जो हाइप क्रिएट की थी। हाँ, तो बड़े अच्छे गेम्स रहे ओवरऑल। माशाल्लाह माशाल्लाह, कॉन्ग्रेचुलेशंस टू यू, आपकी इंटायर टीम को मुबारकबाद हो। मुनव्वर मैसर साहब जो कि सेक्रेटरी हैं स्पोर्ट्स डिपार्टमेंट के अंदर, और तमाम उनकी टीम मेंबर, सबको मुबारकबाद हो कि आपने बहुत अच्छे तरीके से इन एक्टिविटीज़ को देखा। मैं चाहूँगी कि इनके जो असरात हैं तमाम एक्टिविटीज़ के किस तरह होते हैं यूथ पे, क्या फ़ायदा होता है? ऑब्वियसली एक पड़ोस से, एक घर से, एक फैमिली से एक नौजवान जब इन एक्टिविटीज़ में पार्टिसिपेट करता है तो बूस्टअप दूसरों को भी मिलता है कि हाँ हम भी कर सकते हैं नेक्स्ट टाइम। मैं चाहूँगी इस पे आप ज़रूर बात करें। हाँ देखिए, बिल्कुल यूथ को बड़ा बेनिफिट होता है इसमें। जो हमारे अर्शन नदीम है ओलंपियन, वो भी यहाँ पर खेलने आए थे। फिर यासिर सुल्तान है और दीगर जो एथलीट्स हैं, प्लेयर हैं, इनाम भट्ट हैं, रेसलर हैं, कॉमनवेल्थ गेम के मजलिस, तो मतलब इंटरनेशनल लेवल पर पाकिस्तान को रिप्रेजेंट कर रहे होते हैं। और कहीं ना कहीं उन्होंने जो पोजीशन हासिल की होती है, मेडल हासिल किए होते हैं, वो भी जब शामिल होते हैं और उनके साथ जो यंगस्टर्स खेल रहे होते हैं, यकीनन उनको सीखने का भी मौका मिलता है और उसके पॉजिटिव इम्पैक्ट आता है। तो वही देखें जो अपना ट्रेनिंग शेड्यूल भी शेयर करते हैं, वहाँ पर जो वो उनकी स्किल्स भी देखते हैं, टेक्निक भी देखते हैं, फिटनेस वगैरह भी, तो उससे जो है प्लेयर्स को जो बहुत ज़्यादा बूस्ट मिलता है
और बहुत से उन जो प्लेयर्स जो है उन चीजों को जो है अडॉप्ट करते हैं और वही चीजें आगे लेकर कैरी कर रहे होते हैं और फिर जाकर जो है वो आगे जो है अपने प्रोविंस को, अपने पाकिस्तान को रिप्रेजेंट करते हैं। और जो एक मैसेज आता है यंगस्टर्स के लिए कि भाई आए सब मिलकर खेलें और अच्छे, वो कहते हैं कि खेलों के जरिए रिश्ते नाते हैं, वो भी बिल्कुल जो इन चीजों में नजर आती है कि भाई जो वो मुख्तलिफ जबानों के, मुख्तलिफ इलाकों के, मुख्तलिफ रहन सहन पहन वाले लोग वो एक जगह इकट्ठा होते हैं और वो अपने अपने ट्रेडिशन को, अपनी सकाफत को, अपने कल्चर को उजागर कर रहे होते हैं वहाँ पर। मुख्तलिफ जैसे जैसे गिलगित के लोग हैं, उनकी एक कैप मशहूर है, वो कैप पहनकर आए थे वो लोग ओपनिंग के अंदर, वो अलग से ही नजर आ रहे थे कि वो कश्मीर के लोग हैं, वो गिलगित के लोग हैं, तो कश्मीरी लोग हैं, उनका एक अलग अपना कल्चर है। वो ये सारी चीजें जो वो इन गेमों के जरिए जो वो ज्यादा हो जाती है और एक अपने अपने इलाके को रिप्रेजेंट करना, ये भी एक ऑनर की बात है। जी एसएम साहब, बिल्कुल आपने सही कहा, बिल्कुल आपने सही कहा। अच्छा, ये डाइवर्सिटी बड़ी खूबसूरत होती है, डिफरेंट कल्चर्स का एक साथ मिलना और तमाम एक्टिविटीज़ में एक साथ रहना, इसका लॉन्ग लास्टिंग जो मैसेज है वो किस तरह होता है? बिल्कुल, देखिए महंगी देखने में आती है कि जैसी महंगी कि भाई एक मुल्क है पाकिस्तान, उसके लोग हैं और मुख्तलिफ जगह से आए हुए हैं, और तो वो एक ये बड़ा जबरदस्त किस्म का देखें आपको स्पिरिट नजर आती है। बाकी आप किसी भी शोबे में देख लें कि इतने लोग एक साथ जमा नहीं होते मुख्तलिफ इलाकों के, तो वो एक मोहब्बत, भाईचारा और महंगी जो है वो देखने को मिलती है। और जो आपका मुख्तलिफ लोगों का मुख्तलिफ कल्चर होता है और वो उसको जो उजागर भी कर रहे होते हैं, वो मकसद ये कि भाईचारगी जो है बिल्कुल नजर आती है इसके अंदर। बिल्कुल आपने सही कहा, बिल्कुल। अच्छा, अगर हम सिंध की बात करें, सिंध के इलाकों की बात करें, सिंध के मुख्तलिफ देहातों की बात करें, तमाम नौजवानों को किस तरह आप देखते हैं? और यकीनन उनमें एक स्पिरिट तो होती है आगे आने की, आगे बढ़ने की, और अगर हेल्थ की बात की जाए तो भी हम हमेशा इस चीज़ को मानते हैं कि एज़ कम्पेयर टू वो शहरी बच्चे और फिर देहात के बच्चे, दोनों का अगर हम कंपैरिजन करते हैं तो हेल्थ के हिसाब से वो देहात के जो बच्चे होते हैं वो हमें बड़े मजबूत और बड़े अच्छे नज़र आते हैं। तो उनको कैसे आगे आना चाहिए, किस तरह मौके फराहम होंगे उनको? देखिए, ये तो गवर्नमेंट का काम है कि उनको प्लेटफॉर्म मुहैया करे। सिंध में चाहे वो देहात हो या शहर हो, जो टैलेंट है उसकी कोई कमी नहीं है। ठीक है, जो हमारे शहरी बच्चे होते हैं उनको थोड़ी सी अवेयरनेस ज्यादा होती है, वो चीजों को उनको फैसिलिटीज होती हैं, तो इसलिए वो थोड़ा सा आगे नजर आते हैं। और एज कम्पेयर टू अगर शहरी हम देखें देहाती बच्चे हो तो उनमें टैलेंट बहुत होता है, क्योंकि उनका लाइफ स्टाइल ऐसा होता है, जो लाइफ स्टाइल जो है वो आपकी पूरी जिंदगी के ऊपर मुनहसर होता है कि आप किस तरह की लाइफ गुजार रहे होते हैं। अगर आप जो वो आरामदेह लाइफ होती है तो फिर वो देखिए खेल जो है, खेल पे एक जिस्मानी प्रोग्रेस है, यानी कि आपने फिजिकली परफॉर्म करना है। तो जो देहाती बच्चे होते हैं वो फिजिकली वर्क बहुत ज्यादा करते हैं, तो उनमें टैलेंट भी इस तरह इस हवाले से बहुत ज्यादा होता है। तो क्या है कि उनको मौके मिलना, उनको प्लेटफॉर्म देना, उनके चीजों को ऑर्गेनाइज करना, अगर ये हो जाए तो आप देखें कि बहुत ज्यादा टैलेंट मौजूद है इसके अंदर। और अल्हम्दुलिल्लाह सिंध से वो खरीद है किसी भी शोबे के हवाले से, चाहे वो स्पोर्ट हो या दीगर शोबे हो, उसके अंदर जो है बच्चों के अंदर बहुत ज्यादा पोटेंशियल मौजूद है। तो उनको सही जो गाइडेंस मिलना, सही जो है उनको कोचिंग और प्लेटफॉर्म मिल जाए, वो बिल्कुल सिंध का नाम पूरी दुनिया में रोशन करेंगे। जी जी, एसएम नदीम साहब, मैं अपनी क्रिकेट टीम के हवाले से भी आपसे पूछना चाहूँगी, शाहीन आफरीदी और तमाम जो हमारे क्रिकेटर्स हैं, मैं चाहूँगी कि आप, क्योंकि आपकी माशाल्लाह एनालिसिस अच्छी होती है, तो मैं चाहूँगी जिस तरह आप देख रहे हैं थोड़ा शेयर कीजिएगा। देखिए, अभी तो ये बिग बैश लीग में गए हैं कुछ, और कुछ जो है वो दीगर लीगों में खेल रहे हैं। वो दुबई के अंदर लीग होती है ILT20 लीग, जो हमारे जो टॉप के क्रिकेटर हैं, बाबर आजम है, शहनशाह अफरीदी है, रिजवान है, हारिस रऊफ है, हसन अली, ये बिग बैश लीग में, वहाँ अभी तक इनकी कोई परफॉर्मेंस जो खाते परफॉर्मेंस नजर नहीं आई है ऑस्ट्रेलिया के अंदर। क्योंकि जो ऑस्ट्रेलिया बिग बैश क्रिकेट की बड़ी लीग होती है दुनिया की, और जिस तरह से उन्होंने पजीराई दी है बाबर आजम को, रिजवान को और इनको दीगर प्लेयर को, बहुत ज्यादा जो एक हाइप क्रिएट की हुई थी। तो 2 मैचेस हुए अभी तक, बाबर आजम जो है वो उस तरह से परफॉर्म नहीं कर पाए जो जिस तरह से उनका
मतलब चर्चा किया जा रहा था और नाम लिया जा रहा था बाबर आजम का। शाहीन आफरीदी को क्यों बिठा दिया गया है? क्या कह रही हैं? मैं कह रही हूँ कि शाहीन आफरीदी को क्यों बिठाया गया है? देखिए वो अनफिट हो गए थे तो उसकी वजह से शायद उनको बाहर किया गया था। और फिर जो वो एक पूल बना हुआ है प्लेयर्स का ना, तो प्लेयर्स जो है ऑन एंड ऑफ खेल रहे होते हैं, मुख्तलिफ प्लेयर जो मुख्तलिफ औकात में, कभी किसी प्लेयर को ऐड करेंगे। 40-50 प्लेयर का पूल है, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ने बनाया हुआ है। बिल्कुल बिल्कुल। मुख्तलिफ सीरीज में वर्ल्ड कप आने वाला है, 2026 में वर्ल्ड कप है T20 का, तो प्लेयर्स को चेक भी कर रहे होते हैं। फिर अभी तो शाहीन आफरीदी को कप्तान बनाया गया है वनडे टीम का। उससे पहले जो वो ये इंजर्ड हो गए थे तो बाहर हो गए थे। उससे पहले जो है रिजवान जो है वो कप्तान थे। तो ये चेंजिंग होती रहती है और पीसी भी इस चीज पर वर्कआउट कर रही है कि कहीं ना कहीं जो एक अच्छा कॉम्बिनेशन बनाया जाए। तो देखना होगा कि ये किस तरीके का कॉम्बिनेशन बनाते हैं और फिर जो वर्ल्ड कप में किस तरह से परफॉर्म करते हैं। क्योंकि अभी शादाब खान थे, वो भी इंजर्ड थे काफी टाइम से, वो आए, उन्होंने बिग बैश लीग के अंदर एक मैच खेला है अभी, तो अच्छी परफॉर्मेंस दी है कि वो 30 पर रन किए थे और 2 आउट किए थे। तो ये कॉम्बिनेशन बनाने के चक्कर में जो प्लेयर्स को आउट करते हैं और प्लेयर्स का भी ये काम है कि भाई अपनी फिटनेस और अपनी दीगर चीजों पर जो वो असूला मार्क रखें। क्योंकि आप देखिए, आप स्पेस देते हैं तो फिर दूसरा प्लेयर आ जाता है, जब दूसरे प्लेयर आते हैं तो फिर जो वो परफॉर्म अगर कर जाते हैं तो फिर आपके चांसेस कम हो जाते हैं, फिर उन प्लेयर को साइड करना और बिठाना फिर बड़ा मुश्किल हो जाता है। जी हाँ, बिल्कुल सारी चीजें चल रही होती हैं। बिल्कुल एसएम नदीम साहब, बिल्कुल आपने सही कहा। अच्छा, बच्चों की भी छुट्टियां होने वाली हैं और विंटर वैकेशन का सबको इंतजार होता है। क्या कहना चाहेंगे लास्ट में? बिकॉज एकेडमिकली अगर देखा जाए तो आप भी माशाल्लाह कनेक्टेड ही रहते हैं। क्या बच्चों की एक्टिविटीज होनी चाहिए, किस तरह उनको अपनी जो है वेकेशंस को एंजॉय करना चाहिए? लास्ट में मैं आपसे चाहूंगी कि आप इस पर बात करें। देखिए, कल मेरे ख्याल से लास्ट डे है और फिर जो उसके बाद कॉलेज स्कूल वगैरह जो वो बंद हो जाएंगे। वो एडी आर्ट्स, एडी कॉमर्स और एडी साइंस वगैरह के पेपर जो वो पार्ट 1 के अभी स्टार्ट हुए हैं, 2-3 दिन हुए। तो कुछ जो यूनिवर्सिटी लेवल के बच्चे हैं उनके तो शायद पेपर वगैरह चलने होंगे, लेकिन जो स्कूल और कॉलेज है उनकी छुट्टियां होंगी। बच्चे हो चुके हैं, एंजॉय करते हैं। विंटर में आपको पता है मौसम भी अच्छा होता है, कुछ लोग तो जो वो घूमने घुमाने के उसमें होते हैं, कुछ शादी की तकरीबात है वो हो रही है। जी, थैंक यू सो मच एसएम नदीम साहब। सिग्नल्स का इशू हो रहा है और यकीनन नाज़रीन करें ऑब्वियसली ये जो मौसम है जीअं कि मूं स्टार्टिंग में ॻाल्हि कई त माक धुंध ऐं वो सिग्नल्स जा इशू नो डाउट थींदा आहिनि। असां ब्रेक की तरफ़ अॻियां वधंदासीं, पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। प्रोग्राम में साथ मौजूद है टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। ऐं हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। अवां केॾांहुं बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में हाणे। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीयर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूद आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो तव्हां बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं पहुतो आहे ऐं जुमे जो ॾींहुं यकीनन ॾाढो ख़ूबसूरत ॾींहुं हुजे थो। जुमे जो ॾींहुं जेको आहे सो ॾींहंनि जो सरदार हूंदो आहे ऐं जेको ॾींहंनि जो सरदार हुजे थो उनजो पोइ असांजो न पंहिंजो एहतमाम अलॻि ई हूंदो आहे हर घर में। ऐं नंढे हूंदे खां इहे शयूं पाण ऑब्ज़र्व कयूं आहिनि। चवंदा आहिनि न त ॿारु नंढे हूंदे खां सिखंदो आहे। यकीनन पाण सभु नंढे हूंदे खां सिखिया आहियूं। असां पंहिंजे घरनि में ॾिठो आहे, असां पंहिंजे स्कूल्स में ॾिठो आहे, असां पंहिंजे इंस्टीट्यूट्स में ॾिठो आहे, असां पंहिंजे मदरसनि में ॾिठो आहे, असां पंहिंजे मुआशिरे में ॾिठो आहे, पंहिंजे पाड़े में ॾिठो आहे। त पाण सभु जेको आहे सो नंढे हूंदे खां इन ॻाल्हि खां बिल्कुलु बि अणवाक़िफ़ु कोन रहिया आहियूं त जुमे जो ॾींहुं ईद मिसल हूंदो आहे, ख़ूबसूरत हूंदो आहे ऐं जुमे जे ॾींहं जूं तमामु जेके आहिनि एक्टिविटीज़ असांजी थोरियूं डिफरेंट हुजनि थियूं। नंढो ॾींहुं लॻंदो आहे जुमे जो ॾींहुं। मूंखे हमेशह जेको आहे न उहो मां सोचंदी आहियां त फ्राइडे माना हाफ डे नंढो ॾींहुं।
त असां जल्दी फ्री थी वेंदा आहियूं ऐं पोइ वरी सभु कमुकार पंहिंजी जॻह ते वरी तमामु शयूं ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां पंहिंजे हथ में आहिनि, तव्हां कीअं जेको आहे पंहिंजे ॾींहं खे स्पेंड कयो था। ऐं जीअं मुफ़्ती साहब प्रोग्राम में शामिलु थिया न, उन्हनि ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त जमा थी वञो, तमामु कमुकार छॾियो, तव्हां पंहिंजा उहे दुकान, तव्हां पंहिंजा हॉस्पिटल्स, तव्हां पंहिंजा इंस्टीट्यूट्स, तव्हां पंहिंजूं ऑफिसिस उहे छॾे ऐं तव्हां जेको आहे सो मस्जिद जे तरफ़ रुख कयो, सभु जमा थियो ऐं पंहिंजो जेको आहे सो उन निमाज़ में उन इबादत में टाइम लॻायो, पंहिंजो ख़ूबसूरत वक़्तु उते गुज़ारियो। ऐं उनखां पोइ हुकुम ई इन तरह आहे त पोइ ज़मीन में टिड़ी पखिड़िजी वञो, तव्हां पंहिंजे रिस्क जी तलाश में लॻी वञो, तव्हां पंहिंजी महिनत सां लॻी वञो। ऐं असांखे जेको आहे सो इहा ॻाल्हि बि सम्झ में वक़्त सां माना इहे शयूं सम्झ में हर माण्हू खे अचनि थियूं की असां जेको आहे सो सभु शयूं त करे रहिया हूंदा आहियूं, पर विच विच में असांखे ब्रेक ज़रूरु खपंदो आहे। घर में औरतूं जेको कमु करे रही हूंदियूं आहिनि त तव्हांखे सॼो किचन माना थांव बि धोइणा आहिनि, किचन बि साफ़ु करिणो आहे, कुकिंग बि करणी आहे, भाॼी बि ठाहिणी आहे, मानी बि ठाहिणी आहे, त विच विच में थोरो जेको आहे न ब्रेक ज़रूरी हूंदो आहे, न त तव्हां असांखे जेको आहे सो पंहिंजा फिज़िशियन्स चवंदा आहिनि, थेरेपिस्ट चवंदा आहिनि त तव्हां जेको विच में ब्रेक कोन था वठो न, उनजे करे तव्हांखे घणो थकु थिए थो या पोस्चर तव्हांजो ख़राबु थी वञे थो, तव्हांखे घणो जेको आहे सो पुठी में सूरु रहे थो, चेल में सूरु रहे थो, कंध में तव्हांखे घणी तकलीफ़ रहे थी। उनजे पोयां इहे कारण आहिनि त कंटिन्यूअसली हिकिड़ो वॉक में माण्हू लॻो पियो हूंदो आहे, त उन सां इहे सभु मसइला थियनि था। सो विच विच में थोरो ब्रेक ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। इन जे लाइ असांखे जेको आहे सो इहे तमामु शयूं पंहिंजे ई उन ख़ूबसूरत असांजे मज़हब में सम्झायूं वयूं आहिनि, सेखारियूं वयूं आहिनि, त पोइ हरू भरू जो इंसानु जेको आहे न बीमार बि कोन थो थिए। अच्छा, आई न्यू इट, मां ॼाणा थी त इहे सभु शयूं मुश्किल बि तमामु घणियूं आहिनि ऐं इलाही हार्ड बि हूंदो आहे, त तव्हां सभिनीनि शयुनि खे फॉलो कयो। इहो पॉसिबल न हूंदो आहे हर माण्हूअ जे लाइ, हर माण्हू न करे सघंदो आहे, पर ख़ैर वरी बि थोरी थोरी त कोशिशि जेको आहे सो उहा करे ई सघिजे थी। नाज़रीन, अॼु जो जेको ॾींहुं आहे हूअं त हर ॾींहुं ख़ूबसूरत हुजे थो ऐं हर ॾींहुं ते असां कंहिं न कंहिं टाइटल जे तहत उनखे सेलिब्रेट बि कंदा आहियूं, को ख़ासि ॾींहुं हूंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं को ॾींहुं जेको आहे सो उनखे एज़ एन अवेयरनेस प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाए बि रहिया हूंदा आहियूं। अॼु जो जेको ॾींहुं आहे फ़न मौसीक़ी जो सदाबहार आवाज़ जी ज़ैबुन निसा खे यादि करण जो ॾींहुं आहे। अॼु 19 डिसंबर आहे ऐं 19 डिसंबर ते जी ज़ैबुन निसा जी 6हीं वरसी आहे ऐं नवाब शाह जी उहा सरज़मीन ज़रखेज़ मिट्टी जंहिं मां फ़नकार पंहिंजी ॾात ऐं ॾांव जे आधार ते पंहिंजे शहर जी सुञाणप बणिया आहिनि। हर गायक, हर रागी पंहिंजे पंहिंजे शहर जी सुञाणप त बणियो आहे, उहो सिंध जी सुञाणप त बणियो आहे, पर उहे दुनिया ताईं पहुता आहिनि, उन्हनि दुनिया ताईं बि पंहिंजी सुञाणप जेको आहे उहा ठाही आहे। बर्क़ गायका जी ज़ैबुन निसा शेख उन्हनि मां हिकु अहम नालो आहे। जी ज़ैबुन निसा 1946 ईस्वी दारे मोहम्मद रफ़ीक शेख जे घर में जनमु वरितो। बुनियादी तालीम नवाब शाह मां पिराई, जॾहिं त रागदारीअ जी इब्तिदाई तालीम पंहिंजी माउ खां हासिलु कयईं। संदसि अमड़ नूब शाह में मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स ऐं शादियुनि ऐं मुरादियुनि में गीच ऐं सहरा वग़ैरह ॻाईंदी हुई। उन्हनि जो तालुक़ु नवाब शाह सां हुयो ऐं उन्हनि जी अमड़ बि नवाब शाह में ई जेको आहे सो सहरा ऐं गीच ॻाईंदी। मुख़्तलिफ़ शादियुनि मुरादियुनि में उनजो वञणु थींदो हो। शुरूआती सालनि में पंहिंजी माउ सां गॾिजी गीचनि में लोक गीत ऐं सहरा वग़ैरह ॻाईंदी हुई। जी ज़ैबुन निसा शेख जी गायकीअ जे शौक़ खेसि रेडियो पाकिस्तान जे बर्क़ ब्रॉडकास्टर MV अंसारी मोहम्मद बख़्श अंसारीअ जे मारिफत रेडियो ते तारीफ़ करायो ऐं लॻभॻि 12 सालनि जी उमिरि में संदसि पहिरीं आइटम अदियूं मुंहिंजो पुनल वठी विया पाण सां रेडियो ते रिकॉर्ड थियो, जेको तमामु घणो मक़बूल थियो। जंहिंखां पोइ जी ज़ैबुन निसा शेख मौसीक़ीअ जी बाक़ाइदा तालीम उस्ताद मोहम्मद जुम्मन खां हासिलु कई ऐं फ़न जी दुनिया में वॾो मान ऐं नालो कमायई। जी ज़ैबुन निसा सिंधी मौसीक़ीअ जे वॾनि फ़नकारनि उस्ताद मोहम्मद जुम्मन, मास्टर मोहम्मद इब्राहिम, उस्ताद मोहम्मद यूसुफ, उस्ताद सादिक अली ऐं ॿियनि फ़नकारनि सां केतिराई ख़ूबसूरत गीत ॻाए सिंधी मौसीक़ीअ जी झोल में विधा, जेके ज़ैबुन निसा पंहिंजे दौर जे मशहूरु ख़वातीन फ़नकाराउनि जी ज़रीना बलोच,
अमीना ऐं ॿियनि सां गॾिजी सवें लोकगीत पिणु ॻाया जेके अॼु रेडियो पाकिस्तान जे म्यूज़िक लाइब्रेरी में पिणु मौजूदु आहिनि। जी पंहिंजे दौर जी मशहूरु गुलकारा रही, जंहिंजा केतिरा ई आइटम मशहूरु थिया। संदसि हिकु नियाणी समीना कंवल पिणु मौसीक़ीअ जी बेमिसाल कामयाबी हासिल कई आहे ऐं मौजूदा दौर जी बर्ख गायिका आहे, जेके ज़ेबन निसा अॼोकी तारीख़ 19 डिसंबर 2019 ते वफ़ात कई। अॼु 6 वर्सी संदन आहे ऐं अॼु असां उन्हनि खे यादि करियूं पिया। जी जो कमु यकीनन तमामु शानदार कमु ऐं उन दौर में रेडियो पाकिस्तान ताईं पहुचणु ऐं उते जेको आहे सो पंहिंजो पहिरियों आइटम रिकॉर्ड कराइणु, पंहिंजो पहिरियों पंहिंजो गीत उहो कहिड़े बि जेको आहे सो असां चवंदा आहियूं न गीत आहिनि, लाॾा आहिनि, कंहिं बि तरह जो जेको तव्हांजो कमु आयो पहिरियों तव्हांजो जेको प्रोजेक्ट थिए थो उहो उन टाइम में यकीनन ॾाढो ॾुखियो हूंदो हो उन फ़नकारा जे लाइ पहुचणु, कंहिं बि आर्टिस्ट जे लाइ उते पहुचणु। महरान टेलीविज़न वटि यकीनन उन्हनि जूं यादगिरियूं मौजूदु आहिनि, तमामु ख़ूबसूरत गीत उन्हनि जा मौजूदु आहिनि, लाॾा मौजूदु आहिनि, खोड़ सारियूं उन्हनि जूं जेको आहिनि सो ख़ूबसूरत यादूं असां वटि मौजूदु आहिनि, जेके हिन स्क्रीन जे ज़रिए असीं अव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। नाज़रीन, अॼोको ही प्रोग्राम सुबुह महरान पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो। इंशाल्लाह नेक्स्ट वीक वरी पाण गॾु हूंदासीं, नवां चेहरा, खोड़ सारा टॉपिक्स ऐं खोड़ सारा असांजा महिमान। पूरो हफ़्तो इंशाल्लाह असां गॾु हूंदासीं हिन पूरे प्रोग्राम सां। भरपूर साथ रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ॾिनल कोपन में दाख़िल करियो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिल कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो। तव्हां बि हिसो बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव। जेके बि महिमान असां सां कनेक्टेड रहिया उन्हनि सभिनीनि जी महिरबानी पंहिंजे दौर में भरपूर रखंदो यादि। अल्लाह निगहबान।